अच्छा हाणे हे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो A:B:C:D जो यानी चइनि खे कीअं मिलाइणो आहे। तव्हांखे मां पोइ वीडियो में सम्झाया हुयमि त जॾहिं 4 मिलाइणा हुजनि त हली पहिरियों 3 खे मिलायो ऐं 3 खे मिलाइण जो प्रोसेस तव्हांखे ख़बर आहे त A:B:C। ठीकु आहे, मां जॻह नंढी में करे हिनखे लिखां थो। ॾिसो A जो छा आहे वैल्यू 2, B जो वैल्यू छा आहे 3 ऐं C ॾिसो हिन में 9। अचो हिन ते हाणे ॿिए दर्जे ते त B ऐं C ॾिनल आहे पर A न आहे, हिन करे A जी जॻह ते डैश रखंदासीं ऐं B जी जॻह ते छा रखंदासीं, B जो वैल्यू घणो आहे, सॉरी लिखणु विसरी वियो। चलो मां हिते हथ जो लिखांसि थो, हिते 5 कयांसि थो। ठीकु आहे, त हाणे B जो वैल्यू जेको आहे सो 4 थी वेंदो ऐं C जो वैल्यू घणो थी वेंदो 5 थी वेंदो। हाणे इन्हनि खे पहिरियों गॾु कयूं, तव्हांखे ख़बर आहे हे हिन सां 4 ट्रिक 12, हे हिन सां 5 ट्रिक 15 ऐं हे हिन सां छा थी वेंदो 4 ॾूं 8। ठीकु आहे, अच्छा जेकॾहिं हिनखे चेंज कयूंसि, अच्छा ठीकु आहे, हलो हाणे हे ॾिसो A:B:C असां वटि मिली विया। हाणे छा कंदासीं असां A:B:C ऐं D चारई रखंदासीं। ॾिसो हाणे वरी असांजा ईअं सम्झो 2 दर्जा ठही विया, हिकिड़ो हे A:B:C ऐं ॿियो ओ हे वारो C ऐं D वारो। हली असां A:B:C में रखंदासीं। A छा आहे 2, B छा आहे सॉरी A जो आहे 8, B जो आहे 12 ऐं C जो आहे 15 ऐं D हिन में 9। अचे थी ॻाल्हि सम्झ में? ॾिसो हे A जी वैल्यू थी वई, हाणे हे B जी वैल्यू थी वई, हे छा थी वई C जी वैल्यू। हाणे इन पहिरें दर्जे में ईअं सम्झो छॾो, हाणे हे असांजे लाइ इररिलेवेंट आहे, हे क्लियर थी वियो। असां A:B:C खे मिलाए वियासीं। हाणे A जो 8, B जो 12, C जो 15, D हिते 9 ॾिनल। ठीकु आहे, वरी ईंदासीं B लाइन में। हाणे हिन मां फिलिंग कंदासीं। C ऐं D मिलियल आहे, C घणो मिलियल आहे 2 ऐं D घणो मिलियल आहे 7। हिते वरी A ऐं B 9। ठीकु आहे, यानी पहिरें में A:B:C हुया, D न हुयो, वरी ॿिए में छा आहे C ऐं D मिलियल आहिनि, A ऐं B 9। हाणे रूल तव्हांखे ख़बर आहे, जेके 2 दफ़ा आहिनि उहे पाण में मल्टीप्लाई थींदो, 15,000 रुपया 2 घणो थी वेंदो 30। ठीकु आहे, हाणे मथियों हेठियनि सां मल्टीप्लाई थींदो आहे, हेठियों मथे सां। उअं ई तव्हां ॾिसंदो न, जेको 15 आहे उहो हेठियनि सभिनि सां मल्टीप्लाई थिए थो। ॾिसो 2 सां मल्टीप्लाई थियो 30, वरी 7 सां मल्टीप्लाई थींदो घणो थींदो 105 थी वेंदो। हेठियों वरी जेको आहे सो जेके यानी 2 दफ़ा आया आहिनि उन्हनि में ईअं कबो आहे, मथियों हेठियनि सां, हेठियों सभिनी मथियनि सां। हाणे ॾिसो 2 15 सां ऑलरेडी मल्टीप्लाई थी वियो आहे, हिन सां बि मल्टीप्लाई थींदो, हिन सां बि, जंहिंसां मल्टीप्लाई थींदो उनजो जवाबु उनजे हेठो। ॾिसो 15 सां मल्टीप्लाई थियो जवाबु हिते, वरी हिन जो 1 ॿारो 12 2 ॿारो 24, इहो B जे हेठों जवाबु, वरी 1 8 8 2 8 16, इहो जवाबु पाण हिते लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे हे असांजो आंसर आहे। छो जो मुंहिंजे ख़्याल में सिंप्लीफाई नथो थिए, 3 जो खोड़ो हिन ते वेंदो, हिन ते वेंदो, हिन ते वेंदो, पर हिन ते नथो वञे। ठीकु आहे, ऐं ॿियो कोई बि अहिड़ो खोड़ न आहे जेको सभिनि ते वञे। सो हे असांजो फाइनल आंसर थी वियो। त यानी A खे जेके 16 भाङा मिलंदा, ओढ़ाई B खे 24 भाङा, ओढ़ाई C खे 30 भाङा, ओढ़ाई D खे 105 भाङा। ॾिसो A जे मुक़ाबले में D जा भाङा केतिरा वधीक आहिनि, ऐं हितां असांखे आइडियो सही न पियो थिए त कंहिंजा केतिरा भाङा आहिनि। हाणे चारई जॾहिं इनलाइन थी विया, हिकु लाइन में अची विया, हाणे असांखे अंदाज़ो थी सघे थो पियो। इहो प्रॉफिट शेयरिंग ते बि इहो फार्मूलो थींदो। ठीकु आहे, तव्हांखे मिलियल हूंदो त मिसाल A:B:C नाला हुया न, तव्हांखे चयल हूंदो अली ऐं इमरान जी हेतिरी निस्बत आहे, ऐं इमरान ऐं जेको आहे कयूम जी हेतिरी निस्बत आहे, ऐं जेको आहे सो कयूम ऐं अहमद जी वरी हे निस्बत आहे। ठीकु आहे, पोइ वरी उन्हनि खे तव्हां अॻिते कंपेयर कंदो। हाणे तव्हांखे कुझु प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियां त उहो सॉल्व करे ॾेखारियो। इनफैक्ट जेका कल्ह मां पिक्चर मोकिली उन में प्रैक्टिस क्वेश्चन हुयो, मुंहिंजे ख़्याल में 3 नंबर ते जेके हुया उहे सभु चैन वारा हुया, उहे सॉल्व करे ॾेखारियो। थैंक यू सो मच। हाणे मां वापसि निकिरां थो घोटकी जे लाइ, मुंहिंजी गाॾी जो टाइम थी वियो आहे। दुआ कजो, मेडिकल अलहमदुलिल्लाह क्लियर थी वियो ऐं 1 मार्च खां न्यू बैच स्टार्ट थिए थी। ठीकु आहे, छो जो 15 खां पोइ जेके स्टूडेंट अचनि पिया उन्हनि खे मां जेको आहे सो एडमिशन ॾियणु बंदि करे छॾी, त जीअं उन्हनि खे सम्झ में अचे। जेके बाद में तव्हां ॾिठा हूंदा जॉइन कया आहिनि उहे सीनियर बैच वारा हुया, उन्हनि खे जेको आहे सो मां हिन में मर्ज कयो आहे, जूनियर ऐं सीनियर जी क्लास मर्ज कई आहे। हाणे लेक्चर्स ऑलरेडी रिकॉर्ड थिया पिया आहिनि, सो मुंहिंजे लाइ आसानु हूंदो जेको आहे सो 1 मार्च खां जेका न्यू स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जी बैच हलाइणु। सो 1 मार्च खां जेके बि दोस्त जॉइन करणु चाहिनि या तव्हां जेको रिलेटिव आहे दोस्त आहे त उनखे इनवाइट कयो ऐं जेको आहे सो 1 मार्च खां क्लास जॉइन करे सघनि था। थैंक यू सो मच। मेडिकल मुंहिंजो अलहमदुलिल्लाह क्लियर थी वियो, बाक़ी हाणे इंटरव्यू जे लाइ ऐं डॉक्यूमेंट्स जी स्क्रूटनी लाइ नज़र आहे। दुआ कजो। थैंक यू सो मच।